अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब वली मोहम्मद वाक़े जी जांच करण लाइ मुक़ररु थियल नए जांच ऑफिसर वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो मूजिब कचे जी देह बिंबाही में बंड बिरादरी जे शहीद थी वियल 5 ॻोठाणनि अयाज़ बंड, माशूक बंड, रूह फ़कीर बंड, अकमल बंड, साबुन बंड, सब इंस्पेक्टर अब्दुल हमीद कोसो जे केस में जांच ऑफिसर इंस्पेक्टर मक़सूद अहमद चन्ना जी अॻुवाणी में टीम सां गॾु मक़तूलनि जा वारिस केस जो फ़रियादी अबन बंड, हाजी बंड गॾु हो राब्ते करण ते इंस्पेक्टर मक़सूद अहमद चन्ना ॿुधायो त देह बिंबाही में सब इंस्पेक्टर अब्दुल हमीद कोसो समेत बंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस जी साफ़ शफ़ाफ़ जांच रिपोर्ट अदालतनि में पेश कई वेंदी ऐं कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।